शादातकोट खां गुलजार अमन चांडियो की रिपोर्ट मुताबिक शादातकोट में बॉयज कॉलेज जे प्लाट ते कब्जा माफिया पारा बीहर कब्जे खिलाफ कॉलेज जे प्रोफेसर मुख्तलिफ सियासी समाजी तंजीमुन के अगवान ने शागिर्दन पारा एहतजाज प्लाट खे दीवार ॾियण जो मुतालबो। शादातकोट में बॉयज डिग्री कॉलेज जे प्लाट ते कब्जा माफिया पारा एक भेरो बीहर कब्जे खिलाफ कॉलेज जे प्रोफेसरन शहर के सियासी समाजी तंजीमुन के अगवान कॉलेज जे शागिर्दन पारा फायर ब्रिगेड चौक खां बाहन में कारियों पट्टियों बधी बॉयज डिग्री कॉलेज के प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल जब्बार चुने जो शहरी इताद सदर कामरेड वहाब पंद्रानी पेटे अगवान हाजी खान सुमरो, एसयूपी अगवान हमल खान खुश्क, एसटीपी अगवान हयात तुनियो, प्रोफेसर फिदा हुसैन चुने जो बेन जी अगवानी में रैली कड़ी प्रेस क्लब अगियां एहतजाजी मुजाहिरो करे नारेबाजी कई। उन मौके ते अगवान मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त बासर कब्जा माफिया एक भेरो बीहर प्लाट ते कंध हयो हणे ऐं कब्ज़ो करे रहियो आहे, कंधियूं हणी कब्ज़ो करे रहियो आहे जेको मुसम्मत जो अमल आहे। हुननि सिंध हुकूमत खां डिग्री कॉलेज जे प्लाट तां कब्ज़ो ख़त्म कराए कॉलेज जे प्लाट खे चौदीवारी ॾियारे शहरियुनि ऐं उस्तादनि ऐं शागिर्दनि में पखिड़ियल बेचैनी ख़त्म करण जो मुतालबो कयो।